नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आहियां बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरनि ते। चीनी शहरनि जी सिक्योरिटी खे यकीनी बणायो वेंदो। पाक चीन दोस्ती रियासत ऐं आवाम जी सतह ते आहे। महिमाननि सां दहशतगर्दी जो वाक़ियो को बि पाकिस्तानी बर्दाश्त न कंदो। चीनी शहरी असांजा महिमान आहिनि, सहूलियतूं ॾियणु असांजी ज़िम्मेवारी आहे। मार्च वियल चीनी शहरनि जे पोयरनि सां असां गॾु आहियूं। परॾेही वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जो कराची यूनिवर्सिटी में आपघाती हमले में मार्च वियल चीनी शहरनि जे हवाले सां ताज़ियती रेफरेंस खे ख़िताब। अहम फ़ैसिला करे वरिता आहिनि। ईंदड़ 48 कलाकनि में अवाम खे एतमाद में वठंदासीं त जीअं मुल्क में गैर यकीनी वारी सूरत हाल जो ख़ात्मो अचे। दिफ़ा वारे वज़ीर ख़्वाजा आसिफ़ जो बयान। सियालकोट जे CTI ग्राउंड में PTI पारां बिना इजाज़त जलसो करण वारो मामिलो। पुलिस क्रैक डाउन कंदे तहरीक इंसाफ़ जे अॻुवान उस्मान डार समेत केतिरनि ई कारकुननि खे गिरफ़्तार करे वरितो। जलसे खां मां सामान हटाइण ते PTI कारकुननि तरफ़ां मुज़ाहिमत। पुलिस पारां कारकुननि खे छड़ वछड़ करण लाइ ॻोढ़ा आणींदड़ गैस जो इस्तेमालु। उस्मान डार जो चवणु आहे त पुरअमन जलसो असांजो हक़ आहे। इमरान ख़ान अॼु ज़रूरु सियालकोट ईंदो। PTI क़यादत पारां सियालकोट जलसे जी तयारियुनि दौरान कारकुननि जी गिरफ़्तारियुनि जी मज़म्मत। अॻूणे परॾेही वज़ीर शाह महमूद कुरैशी चयो आहे त हुकूमत जेका बाहि लॻाए पई इहा सियालकोट ताईं महदूद न रहंदी। को बि जानी नुक़सानु थियो त पंजाब हुकूमत ज़िम्मेवार हूंदी। मामला ख़राब करणु नथा चाहियूं। तहरीक मुंतक़ी अंजाम ताईं पहुचंदी। अॻूणे घर वज़ीर शेख रशीद चयो आहे त इदारनि खे कमज़ोर ऐं बेख़बर सम्झंदड़ अकुल जा अंधा आहिनि। जेका साज़िश इमरान ख़ान लाइ जोड़ी वई, अपोज़िशन पाण उन साज़िश में फासी पई। जंहिं नैब कानून जी आड़ में अपोज़िशन लीडर ईंदो आहे उनखे ख़तमु कयो पियो वञे। शहबाज़ शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज़ ख़िलाफ़ केस वापसि वठण खां इनकार ते DG FI हसन अब्बासी खे हटायो वियो। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ ऐं पंजाब जे वॾे वज़ीर हमज़ा शहबाज़ ते मनी लॉन्ड्रिंग केस में अॼु फ़र्द जुर्म लागू न थी सघियो। अदालत वज़ीर आज़म जी हाज़िरी खां हिकु ॾींहं जी छूट वारी दरख़्वास्त मंज़ूर कंदे 21 मई ते शहबाज़ शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज़ खे फ़र्द जुर्म करण लाइ ॿीहर तलब करे वरितो। ॿिन्ही जी उबूरी ज़मानत में बि वाध। सुभाणे कराची एयरपोर्ट ते अवाम जो वॾो अंगु बिलावल भुट्टो ज़रदारी जो शानदार इस्तक़बाल कंदो। सभु सियासी पार्टियूं चाहिनि थियूं त एस्टेब्लिशमेंट सियासत में मुदाख़लत न करे। इमरान ख़ान मुल्क में घरू वेड़ कराइण जी कोशिशि करे रहियो आहे। संदसि ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न आहे। इमरान नियाज़ी इदारनि खे तकरारी बणाइण जी कोशिशि न करे। सूबाई वज़ीर सईद गनी जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस। सिंधु दरिया में पाणी जी खोट बरक़रार। गुडू बैराज वटि पाणी वहिकरनि में वाध वारो सिलसिलो शुरू। गुडू बैराज वटि मथां वहिकिरो 47,230 ऐं हेठां वहिकिरो 45,402 क्यूसेक रिकॉर्ड। कंट्रोल रूम इंचार्ज मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान गुडू बैराज वटि 17,000 क्यूसेक वाध थी। गुडू बैराज वटि इन वक़्तु 40% पाणी जी खोट आहे। बलोचिस्तान जे इलाइक़े लसबेला में रुस्तमाबाद वटि ट्रक ऐं ऑयल टैंकर में टक्कर। 6 ॼणा फ़ौत, 3 ज़ख़्मी। लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल पहुचायो वियो। ज़ख़्मियुनि जी हालत ॻणिती जोगी ॿुधाई पई वञे। वगण बाईपास ते शहदाद कोट वासियुनि जी गाॾीअ सां हादसो। ॿाड़ी ऐं औरत फ़ौत, 4 ॼणा ज़ख़्मी। कार कल्टी थियण जे नतीजे में ॿाड़ी काइनात ऐं मुस्मात अरबेली सोलंगी फ़ौत थी वियो। ज़ख़्मियुनि में इमदाद अली अब्दुल सत्तार ऐं ॿिया शामिल चांडका इस्पताल मुंतक़िल। नसराबाद वेझो बाईपास वटि मुसाफ़िर कोच मोटरसाइकिल मथां चढ़ी वई। नौजवान फ़ौती वियो। फ़ौती जी सुञाणप मोर अली लाड़ तुर थी।
सिजावल शहर में राइस मिल में नौजवान नरेश कुमार जो हथ बदल ऐं छत में टंगियल लाश। पुलिस शक के बुनियाद ते टिनि ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। मलीर में इब्राहिम हैदरी वेझो समुंड में 5 ॾींहं पुराणो लाश लाश जिना अस्पताल पहुचाया विया, सुञाणप न थी सघी। पुलिस मूजिब जांच हलंदड़ आहे, अॻुभराई थी त मीडिया खे आगाह कयो वेंदो। दादू जी अदालत में उमिरबाब चांडियो जे 3 गर्भवतियुनि जे क़त्ल केस की ॿुधणी जज नदीम बदर काज़ी मोकल ते हुअण करे ॿुधणी 28 मई ताईं मुलतवी। PPMPA सरदार चांडियो ऐं बुरहान चांडियो अदालत में पेश थिया। उमिरबाब चांडियो पेश न थी। सरदार ख़ान चांडियो जो चवणु आहे त अदालत मां इंसाफ़ जी उमेद आहे। बाइज़त बरी थींदासीं, असांखे कूड़े केसनि में फासायो वियो आहे। कश्मीर भरिसां ॻोठ बचू मलिक में मच्छी फार्म के मामले तां 2 धुरनि में झेड़ो, 13 ॼणा ज़ख़्मी। दरिया खनमरी भरिसां घरू मामले तां ख़ासकेली बिरादरी के 2 धुरनि में झेड़ो, 11 ॼणा ज़ख़्मी। ऐं दादू वेझो कचे के ॻोठ इस्माइल जा भाण में नांग के कखण सबब नींगर फौत। नींगर जमशेद चांडियो नांग के कखण सबब दम धणी हवाले कयो। लाश अस्पताल मुंतकिल, ज़रूरी कार्रवाई बाद वारसन हवाले।